सकरण जे वकीलनि, सहाफ़ियुनि, वापारियुनि, काउंसलरनि समेत ट्रेड यूनियन ते मुश्तमिल जुड़ियल शहरी इत्तेहाद ऑर्गेनाइज़ेशन सकरण जे साल 2024 ऐं 25 लाइ चूंडिजी आयल उहिदेदारनि जी हलफ़ वफ़ादारी जी तक़रीब मुनक़िद कई वई, जंहिं में टाउन कमेटी सकरण जे चेयरमैन सैयद उज़ैर अख्तर शाह खान हलफ़ खणायो। हलफ़ खणंदड़नि में सदर सैयद एहसान अली शाह, सरपरस्त आला मोहम्मद मुराद खानदादा, सीनियर नायब सदर निसार अहमद खासकेली, नायब सदर उमर फारूक खानदादा, जनरल सेक्रेटरी आरिफ खानदादा, फिनांस सेक्रेटरी सैयद कुतुब अली शाह, प्रेस सेक्रेटरी ग़ुलाम शबीर सूमरो, राब्ता सेक्रेटरी अली शेर राजपूत, ऑडिटर बशीर अहमद मीराणी ऐं ऑफिस सेक्रेटरी अब्दुल हकीम खासकेली शामिल हुआ। हलफ़ बाद सैयद उज़ैर अख्तर शाह ॻाल्हाईंदे चयो त असांखे उमेद आहे त नवां चूंडिजी आयल उहिदेदार पंहिंजे हलफ़ जो भरम ज़रूरु रखंदा। नए चूंडिजी आयल सदर सैयद एहसान शाह चयो त इनशा अल्लाह कोशिशि कंदासीं त शहरियुनि ऐं वोटरनि जी उमेदुनि ते पूरो लहूं। तक़रीब खे निसार अहमद खासकेली, आरिफ खानदादा ऐं नियाज़ लाशारी पिणु ख़िताब कयो। आख़िर में सकण प्रेस क्लब जे सदर काज़ी जावेद सनाई फ़लस्तीन जे शहीदनि ऐं सकरण में ताज़ो हिकु हादिसे में खासकेली बिरादरी जे टिनि सगन भाउरनि जी शहादत ते इज्तिमाही दुआ पिणु घुराई।